नाज़रीन मां आहियां तव्हांजो पंहिंजो यूट्यूबर पप्पू परदेसी। मुंहिंजे तरफ़ां सभिनी ॾिसंदड़नि खे अस्सलाम वालेकुम। मूं सां गॾु अॼु मुंहिंजो पार्टनर आहे वसीम अबड़ो। असां ॿिन्हिनि जे तरफ़ां तव्हां सभिनी दोस्तनि खे सलाम। अली रे अॼु वरी छाई बाग में जोकर बीहारियो अथऊं या सेल्फी रे कढा हे शूसम, हमने सुना है पाकिस्तान में शाहीबाग शिकारपुर में एक पुतला खड़ा है, वो किधर है? उधर आगे है। हम चलते हैं। सिंधी नहीं हमारे ख्वाहिश है। हम अभी पाकिस्तान आए हैं। अभी हम आए हैं पाकिस्तान। हम तुम्हारे साथ एक वीडियो भी बनाएगा, हम तुम्हारे साथ सेल्फी भी निकालेगा। वाह वाह मसे मसे त शिकारपुर आयासीं पर हाणे शाहीबाग जो बि त ॾिसंदो आहे त शिकारपुर में नओं जोकर बि आयो अथऊं। अरे ओए हेॾे आ, ओए बीठो थी आयो। सेल्फी करो यार, ओले जोकर बीठो थी। अरे अरे ओ ॾिसो, हलो जे कढो यार। जी नाज़रीन, जीअं त तव्हांखे असां हीउ प्रैंक ॾेखारियोसीं, उमेदु आहे त तव्हांखे इहो मुंहिंजो प्रैंक पसंदि आयो हूंदो ऐं पंहिंजे दोस्तनि ॾे असांजे हिन वीडियो खे शेयर कयो, असांजे वीडियो खे लाइक कयो ऐं मुंहिंजे पप्पू परदेसी चैनल ते वञो। यूट्यूब ते पप्पू परदेसी लिखी उनखे सर्च कयो। जॾहिं मुंहिंजो चैनल अचे त खोड़ सारियूं वीडियो आहिनि जेके गामूअ सां बि भरियल आहिनि, सोराब सूमरे सां, अली गुल मलाह सां मुंहिंजूं वीडियो भरियल आहिनि। त दोस्तो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।